मोदे सामीन असीं रेडियो पाकिस्तान मिठी तव्हां सां मुखातिब आहियूं FM 101 ते। प्रोड्यूसर अल्ताफ़ हुसैन लगारी जमील अहमद खोसो जी मेज़बानी में प्रोग्राम पेश करे थो। थर ते थधो चंड। अखियूं अखियुनि में खुतियूं त मौसम अजीब थी वई, चॻूं चपनि ते सुतियूं त मौसम अजीब थी वई। करार जापल कुंवार जहिड़ा हीअं मथां हुआ, कठोर यादूं उथियूं त मौसम अजीब थी वई। संझा जा तारा शहीद जिस्मनि छॼा फुलारे, मिटी के ॻाल्हियूं पुछूं त मौसम अजीब थी वई। ज़मीन खां अॻु ज़बान सदमनि छॾी जलाए, दगा वफ़ाऊं लुटियूं त मौसम अजीब थी वई। सुबुह अभागा जवान गम जा रहिया के ॾारा, हथनि जूं चूड़ियूं टुटियूं त मौसम अजीब थी वई। हू ख्वाब हो को जंहिं प्यार पोयां वजूद रोलियो, रड़ियूं रोहीड़नि ॿुधियूं त मौसम अजीब थी वई। पुछा कईसीं तॾहिं बि तारनि कुझु कोन ॿुधायो, अजीब सोचियूं कुछूं त मौसम अजीब थी वई। सामीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम थर ते थधो चंड साण करे प्रोग्राम जो पेशकार अल्ताफ़ लिगारी ऐं शीशे जे उन पार असांजो फ़नी सहकारी साथी स्टूडियोज़ इंजीनियर शिनकर सांगी चेलाणी ऐं आऊं अवां जो मेज़बान नाज़ जमील अहमद खोसो अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। घणी दर्द आहे तव्हां ॿुधण वारा महिरबान, जिते बि हुजो शाल जुड़िया हुजो। अवां जी मुर्क कॾहिं बि मेरी न थिए, अवां जे मुख ते हमेशह मुर्कनि जा पोपट चिलवलायूं कंदा रहनि। कॾहिं कॾहिं हालतुनि जा हथ जॾहिं ज़िंदगी जे वण खे तूफ़ान बंजी लोॾे ऐं धोॾे छॾींदा आहिनि, त उन मां हज़ारे हसरतनि जे पखियुनि जे आख़िरनि सां गॾु सवी उमीदुनि जा पन बि छणी ऐं किरी वेंदा आहिनि। ईअं जी अंदरि जे जीअर जहान में अॼुल प्यार जे पखियुनि जा आख़िरा बि कंहिं विसाली रुत जे हादसे में ख़ाली थी वेंदा आहिनि। ईअं जी मारी जी भेल खां पोइ जंग जा पखी रुली विछड़ी या मारिजी वेंदा आहिनि। ईअं ई रहिजी वेंदो आहे ही सुञो बाग़ जीवन जो। अलाए छो न चाहींदे बि असीं बेरहम हालतुनि जे हथनि खे रोके न आहियूं सघंदा ऐं न चाहींदे बि असीं बेनाम हादसनि जो उनवान थी वेंदा आहियूं। अणहूंद जो ज़हर जॾहिं इंसान जी रग रग में रची वञे थी, मिट्टी जो माण्हू जून जे सिज जीअं पची पवंदो आहे। मुसलसल नाकामियूं ऐं हरण में हारूं जिन जो मुक़दर बणिजी वञनि ऐं जंहिंजे वजूद जे पखी लाइ कंहिं बि प्यार जे वण में आखेरो अॾण लाइ का तारी बाक़ी न बचे त पोइ हू छा करे। कुदरत जो बि अजीब रंग आहे। मोर बेहद सुहिणो पखी ज़रूरु बनायो वियो आहे, पर उनजो आवाज़ ऐं ॿोली समातनि खे उहो सुरूर बख़्शे न आहे सघंदी जेको कारी कोयल जी कूक बख़्शींदी आहे। धरती जी मिट्टी बि हर हंधि हिकु जहिड़ी न आहे हूंदी, किथे पथरीला पहाड़, किथे वरी सावन सलनि सां ढकियल सावा मैदान, त किथे बुर्ड वारी सहरा ऐं भिटूं। ईअं ई हर माण्हू जी क़िस्मत बि पंहिंजी आहे, जेका न हिकु जहिड़ी आहे न हिकु रंग जी आहे। कोई भी ज़िंदगी जो पंध करणो ई पवे थो ऐं जीअण कारण जतन बि कबा आहिनि। वक़्तु कॾहिं बि हिकु जहिड़ो नथो रहे, हर सोच खे ॿी सोच शिकस्त ॾींदी रहे थी ऐं आहिस्ता आहिस्ता इंसान जो ख़्याल वजूद सभु कुझु तब्दील थींदो रहे थो। वक़्त जा अॼु केतिरा ई शहर अॼु सिर्फ़ु बेड़ा बणिजी खोटजनि था ऐं वीरानियुनि में नवां शहर अचनि था। ज़िंदगी जे वसीरनि में हीअ अणतर तब्दीलियूं ईअं ईंदियूं आहिनि जो ख़बर बि नाहे पवंदी, पर पोइ बि तूफ़ाननि भरे सागर में उम्मीद जो बेड़ो लुॾंदो ऐं अॻिते वधंदो रहे थो। इहो बि सच आहे त उम्मीद इंसान खे जीआरे थी, नाउमीदी हुनखे बिना मौत मारे थी। पिंजरे जो पखी आज़ादी जी उमेद ते जीए थो ऐं ज़िंदगी जी तल्ख़ हक़ीक़त जो ज़हर ढुक ढुक पीए थो, पर तब्दीली जी आस खे छॾे नथो सघे।
पुछा उन जा पोपट उॾाणा घणा, अवां जा हुआ पर ठिकाणा घणा। रुली वियूं उमेदूं अकनि ते किरी, मिलिया कोन मुर्कण जा टाणा घणा। छॾे ॾे ॿियनि जा हवाला पिरी, पतो रख त पंहिंजा विकाणा घणा।